अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जीअं त आफ्ताब कमाल प्रोडक्शन जे तरफ़ां हिकिड़े सिलसिले जो आगाज़ कयो आहे ऐं उहो सिलसिलो इहो आहे त जेके असांजा उहे संगीतकार उहे कलाकार जेके 30-40 साल अॻु सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पंहिंजे आवाज़ जो जादू जॻाईंदा हुआ, उन्हनि जा वीडियो उहे पुराणा सॉन्ग असां हथ करे ऐं पंहिंजे हिन वेबसाइट ते रखिया आहिनि। ऐं उन सां गॾु उहे नौजवान जिन में कला आहे ऐं ॾाढा सुरीला आहिनि, पर इहा उन्हनि खे बि ख़बर कान्हे झर झंग में या किथे झूंगारींदा रहनि था। असां कोशिशि कई आहे त उन्हनि ताईं पहुचूं ऐं उन्हनि जा आवाज़ तव्हां ताईं पहुचायूं। ऐं मां यकीननि सम्झां थो त इहो सिलसिलो असांजो जेको आहे उन मां असां तमामु ख़ूबसूरत आवाज़ ख़ूबसूरत हीरा तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं। उन सिलसिले जी कड़ी अॼु जो फ़नकार अमजद कमरानी। मूं जॾहिं को ॾियो जलायो ज़ोर केॾो हवा लगायो ज़ोर केॾो हवा लगायो मूं जॾहिं को ॾियो जलायो दुश्मननि खे बि आज़माए ॾिसां दुश्मननि खे बि आज़माए ॾिसां दोस्तनि खे त आज़मायो ज़ोर केॾो हवा लगायो मूं जॾहिं को ॾियो जलायो हिकिड़ो माण्हू ई आहे अचिणो पर हिकिड़ो माण्हू ई आहे अचिणो पर मूं सॼो घर खणी सजायो मूं सॼो घर खणी सजायो मूं जॾहिं को ॾियो जलायो हाल इमदाद जो पुछो छा था हाल इमदाद जो पुछो छा था अजमिड़ई सूर कुझु सवायो मूं जॾहिं को ॾियो जलायो ज़ोर केॾो हवा लगायो थैंक यू।